पर तू भी ॿुधाई छो नथो त मारवी किथे आहे? इहो सवाल त मां तोखां कयां कमदार त तोहो ई वॾेरे मुंहिंजी भेण खे काॾे कयो आहे? अच्छा त साईं जन जी शहर वञण जो मूड थी वियो आहे। मुंहिंजियूं ॻाल्हियूं लिखी ॿुधण जो शौक़ थी वियो आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। गुज़रंदे ॿुधुमि त साईं जन जो शहर वञण जो इरादो आहे। हाँ, तुंहिंजे हिसे में सिर्फ़ हिकिड़ी शइ ईंदी। कहिड़ी? तुंहिंजे हिसे में ईंदी तन्हाई, रूह ऐं जिस्म जी तन्हाई। हिन नंढे फ्लैट में तुझो साह नथो बुसाटजे। हवेली अव्हां जी हुन राणी खे मुबारक। वॾेरा साईं, मां त फार्म हाउस में रहंदसि। मुझी भी हिकिड़ी धीअ हुई जे अॼु उहा हिते हुजे हा त बिल्कुलु तो जहिड़ी हुजे हा, तुंहिंजी उमिरि जेतिरी हुजे हा। बाबा छा नालो हुयो तव्हांजी धीअ जो? हुनजो नालो महविश। बख्तावर तुम? मुंछी मानी पजाइण जी ड्यूटी मुंहिंजी लॻाई आहे ऐं छा? वेहण लाइ त चओ। वे बख्तावर, भला हिकिड़े कैदीअ खां इजाज़त वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं वॾेरे जो कैदी आहीं ऐं मुंहिंजी दिलि तुंहिंजी कैदी आहे। बस बख्तावर, हाणे घणियूं ॻाल्हियूं न कर। मूंखे एतिरो ॿुधा त ॿी तुंहिंजी कहिड़ी ड्यूटी लॻाई अथनि? बस इहो चयो अथई तोखे रिझायां ऐं मोहबत जो नाटक कयां ऐं तोखां इहो पुछां त मारवी खे केॾां कयो अथई। हाणे हुन वीचारे खे कहिड़ी ख़बर त हरू भरू कूड़ी मोहबत जो थो चवे, पर मां त तोसां सची मोहबत कंदी आहियां। अच्छा, वॾो को कम ज़र्फ़ आयो मुंशी। भला बख्तावर, तूं मूंखां छा पुछंदी मारवी जे बारे में? उहो कहिड़ो मूंखां मोकिलाए वई हुई या मूंखां पुछी वई हुई या मूंखे ॿुधाए वई हुई? एतिरी त मुंहिंजी ख़बर वरिती आहे त हूअ शहर वई अथई ऐं जंहिं ट्रेन में वई आहे न, उन ट्रेन में पासे वारे ॻोठ जो हिकु छोकिरो बि आहे। तूं चवण छा थी चाहीं? कुझु न, बस एतिरो त मारवी खे वॾेरी पाण भॼायो आहे। वॾेरी? पर छो? वॾेरे जे ज़ुल्म खां बचाइण जे लाइ, ॿियो छो। हू मारवी सां ज़बरदस्ती निकाह पियो करे। अलाह भलो कंदो न वॾेरीअ जो, जे मुंहिंजी भेण खे क़ैद खां आज़ादी ॾियारी। पर मुंहिंजी भेण अलाए किथे हूंदी, अलाए कहिड़े हालनि में हूंदी। हू जंहिं बि हाल में हूंदी न, हितां खां भली हूंदी। अलाह कंदो त बहितर हाल में हूंदी। अलाह तुंहिंजी ज़बान सलामत रखे। अलाह करे त हू कंहिं सुठी जाइ ते पहुती हुजे ऐं कंहिं अलाह जे नेक बाने खे हथाई हुजे। मां त बस दुआ ई करे सघां थो, ॿियो छा थो करे सघां? तूं फिकर न कर कादिरा, मां कोशिश कंदसि त मां तोखे हितां कढां। उहो वरी कीअं? उहो तूं मूं ते छॾे ॾे, बस दुआ कर त मारवी जिथे बि हुजे ख़ुशि हुजे। आमीन। अंकल चाय। थैंक यू। मूंखे चाय जी हींअर शदीद तलब महसूस पई थिए। त पोइ पी ॾेखारियो, सुठी ठही आहे या न?
सुठी छो न ठही हूंदी, मुंहिंजी धीअ जे हथनि जी ठहियल आहे त सुठी हूंदी न। महिरबानी अंकल। मूं त तोखे पंहिंजी दिलि सां पंहिंजी धीउ सम्झियो आहे, पर मूंखे लॻे थो त तूं मूंखे पंहिंजी दिलि सां बाबा कोन सम्झियो आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे बाबा, मां त सोचां पई तव्हांखे बाबा चवंदसि त तव्हांखे सुठो लॻंदो या न। सुठो छो न लॻंदो, पर जॾहिं खां मुंहिंजी धीअ मूंखां विछड़ी वई आहे, छा कन त बाबा लफ़्ज़ ॿुधण जे लाइ सिखी विया। हाणे तव्हांजा कन कॾहिं बि न सिकंदा। मां तव्हांखे हर वक़्तु बाबा 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 चवंदी रहंदसि। तूं चाय पी न। हाँ, मां पियां थी, चाय रखी आहे। मुझी दे हाल वाल कादर ज़बान खोली। बाबा साईं हणी हणी बीठा आहियूं, अञा ताईं ज़बान त कोन खोली आहे। अरे तू तो ज़बान खोलण जो माहिर आहीं, हाँ? वो भी नाकाम। बाबा साईं हर तरह जो तरीक़ो इस्तेमालु कयो अथऊंसि, जासूसियूं बि कयूं अथऊंसि, पर मजाल को ज़बान थो खोले। हा, हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे थी, ख़बर हूंदसि त ॿुधाईंदो न। तुझो मतलब आहे त मारवी कादिर बख्श सां मिली न आहे भई, हाँ? ईअं कीअं थो थी सघे? बाबा मूं पूरो हिसाब लगायो आहे। मारी जंहिं वक़्तु न हितां निकिती आहे, जेकॾहिं कादिर सां मिली वञे हा न त ट्रेन ई निकिरी वञे छा। ठीकु आहे मुंशी, मूं पंहिंजा माण्हू लॻाए छॾिया आहिनि शहर में। रुगो तूं एतिरो ख़्यालु कजांइ त भेण वांगुरु भाउ बि न भॼी वञे। नथो भॼी सघे बाबा, नथो भॼी सघे। भेण त हितां तव्हां वटां निकिती आहे ऐं कादिर त मुंहिंजे क़ैद में आहे। अरे हाओ हाओ, ख़बर आहे तुंहिंजी केतिरो वॾो दाना आहीं। हल त हाणे जेसि ताईं मारवी जी ख़बर नथी पवे, कादिर बख्श खे नाहे छॾिणो। ठीकु आहे बाबा साईं, किथे थो छॾियांसि, हवा कढी पोइ छॾींदोसांसि। अंधो थी करे मां तो जहिड़ी ख़ूबसूरत छोकिरियुनि खे पंहिंजी ॼार में फासाईंदो आहियां ऐं पोइ हुननि जी हमदर्दी वसूल कंदो आहियां। मुंहिंजी भेण लॻे थो त तूं कंहिं मुसीबत में आई, पर मां तुंहिंजी का मदद नथो करे सघां। मुंहिंजी भेण, तुंहिंजी मदद तुंहिंजो अल्लाह कंदो। त तव्हां ॾिसी सघो था। हाँ, मुंहिंजे कमरे में बि तव्हां ई पिया ॾिठो। हाँ मुंहिंजी जान, जेकॾहिं थोड़ी देर जे लाइ कमरे में मां तुंहिंजी ख़ूबसूरती जो नज़ारो करे वरितो त छा थी वियो? तूं त मूंखे धी चवंदो आहे। छा कयां जाने मन, ॾींहं जो हर छोकिरी मूंखे मुंहिंजी धीउ लॻंदी आहे ऐं राति जो उहा महबूबा लॻंदी आहे। महबूबा उहा बि तो जहिड़ी मासूम ऐं भोली भाली छोकिरियुनि खे
यार में फसाइण जे लाइ मां ईअं ई कंदो आहियां, पर तूं को फिक्र न कर। तोखे मां पंहिंजी दिलि सां धी कोन चयो आहे। त पोइ हे अंधे थियण जो ड्रामो छो पियो रचाएं? अंधो त मां दुनिया खे ॾेखारण जे लाइ पाण खे अंधो कंदो आहियां। अंधो थी करे मां तो जहिड़ी ख़ूबसूरत छोकिरियुनि खे पंहिंजी ॼार में फासाईंदो आहियां ऐं पोइ हुननि जी हमदर्दी वसूल कंदो आहियां। ऐं जेसि ताईं मुंहिंजी दिलि चवंदी आहे त उन्हनि जी ख़ूबसूरती सां मां खेॾंदो रहंदो आहियां। उन्हनि जी ख़ूबसूरती सां मां खेॾंदो रहंदो आहियां ऐं जॾहिं दिलि भरिजी वेंदो आहे त उन्हनि खे परे कंहिं वञी कहिड़ी जाइ ते फिटी कंदो आहियां जंहिंजी को अंत ई न हुजे। छा कयां मां पंहिंजे पकड़जण जो मां सबूत बि त कोन छॾींदो आहियां न, त पुलिस त मूंखे पकड़ी वञे। मूं बि सीरियल किलर जो नालो ॾिनो अथऊं मूंखे। सीरियल किलर जो मूंखे नालो ॾिनो अथऊं, पर अञा ताईं मूंखे पकड़ी न सघिया। केतिरो ज़ालिम इंसान आहीं तूं। मां तोखे फ़रिश्तो पई सम्झां, पर तूं त शैतान निकिते। त इन में तुंहिंजो ॾोह आहे न, इन में मां छा कयां? मां हाणे ई हितां वञा थी। वञी ॾिस, हर छोकिरी ईअं चवंदी आहे पर करे न सघंदी आहे। काॾे थी वञे चाबी त मां वटि आहे। तूं बची कोन सघंदी आहे। हल होॾे, हल चवां थो, जल्दी कर। जीअं अल्लाह मूंखे हुन वॾेरे सां बचायो आहे न, उहे ई तोखां बि बचाईंदो। हल, तोखे कोई कोन थो बचाए सघे। मारवी मुझी भेण, लगे थो तूं कंहिं मुसीबत में आई, पर मां तुझी का मदद नथो करे सघां। मुझी भेण, तुझी मदद तुझो अल्लाह कंदो। मां मजबूर आहियां मारवी, मां मजबूर आहियां, कैदी आहियां, असीर आहियां। मूंखे का मयार ॾिजाई मारवी। मां तुझी मयार जो बार सही कोन सघंदुसि मारवी, कोन सघंदुसि। या अल्लाह, पंहिंजे महबूब जे सदके मुंहिंजी भेण खे पंहिंजे हिफ्ज़ ऐं अमान में रखिजांइ। मुंहिंजा अल्लाह, पंहिंजे हिफ्ज़ ऐं अमान में रखिजांइ। मारवी मारवी मारवी
मारवी तू फिक्र न कर, कार्रवाई तुझे खिलाफ ना है, तुझा सिर्फ बयान थींदा। पुलिस अंधे जे बारे में सब जाने चुकी है। मूं वक़्तु ॾाढो ख़तरनाक ख़्वाब ॾिठो आहे बख़्तावर। मुंहिंजी भेण ज़रूर कंहिं मुसीबत में हूंदी। तू बिन जीवन, तू बिन जीवन, तू बिन जीवन, तू बिन जीवन। मारवी ही तुझो कमरो है। जिस ताईं पंहिंजी पुलिस कार्रवाई कंप्लीट करे वठे तेस ताईं तू हिते ही रहंदी। कहिड़ी कार्रवाई? तू फिक्र न कर, कार्रवाई तुझे खिलाफ ना है, तुझा सिर्फ बयान थींदा। पुलिस अंधे जे बारे में सब जाने चुकी है। हुन ले केतिरी छोकरियुनि जी ज़िंदगी बर्बाद कई हुई। जी, पर तव्हां केरु आहियो ऐं मूंखे किथे वठी आया आहियो? मुंहिंजो नालो सुल्ताना आहे ऐं मां औरतुनि जो दारुलमान हलाईंदी आहियां। हिते बेसहारा औरतूं ऐं छोकिरियूं रहंदियूं आहिनि। तूं बिल्कुलु परेशान न थी, हिते सुकून सां रह। अनुषा, मरियम, हिन खे वठी वञो। ही वटि जल्दी जल्दी खाई वठ, ऐं मूंखे जल्दी वापसि वञिणो आहे। न बख़्तावर, मां मानी कोन खाईंदुसि, वापसि खणी वञ। छो नथो खाए? मां एॾी महिनत सां ठाहिया आहिनि, तूं एॾा नखरा थो करीं? मूं वक़्तु ॾाढो ख़तरनाक ख़्वाब ॾिठो आहे बख़्तावर। मुंहिंजी भेण ज़रूर कंहिं मुसीबत में हूंदी। अल्लाह सभु चङी कंदो, तूं दिलि नंढी न कर, रात ते भरोसो रख। वटि छो नथो खाईं? मां पंहिंजे हथनि सां तोखे खारायां, ॾिसां त कीअं नथो खाईंदो। गर्ल्स, हेलो, लंच रेडी है। मारवी, ही मानीला छो न वई आहे? आई डोंट नो मैडम। मानी खाई वठ मारवी, हिते केरु कोन खाराईंदो आहे, तोखे पंहिंजे हथनि सां पाण खाइणी पवंदी। ख़बर है मैडम, पर दिल नथी चाहे। अरे छो नथी चवे? तूं त हिते इलाही सुठी जॻह ते अची वई आहीं। हिते तोखे पूरी आज़ादी आहे, का बि रोक टोक न आहे। जिते बि दिलि चई अच वञ, जंहिंसां मर्ज़ी पवे मिल। सभु जा सभु नालाइक आहियो। तव्हां खां हिकिड़ी छोकिरी नथी ॻोल्हिजे। मां चवां थो कीअं बि करे मारवी खे जल्दी ॻोल्हियो। मारवी खे जल्दी ॻोल्हे वठो ॾेरा साईं। ऐं ॿुध, अगरि दिलि चवई न कंहिंखे घुराए बि वठ। बसि मैडम खे ख़ुशि रखजांइ, मुंहिंजी हर ॻाल्हि मञींदे न, ऐश कंदी ऐश। ऐं हा, सॼो पैसो मां पाण वटि कोन रखंदसि, अधु ॾींदीसांइ। तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो? मूंखे सम्झ में कोन थी अचे। नहीं सभु सम्झी वेंदे आहिस्ते आहिस्ते।
यादि रख, ही जाइ तुंहिंजे लाइ होटल बि बणी सघे थी ऐं जेल बि। अच्छा, मर्ज़ी तुंहिंजी आहे। वञा थी, मानी खाई वठ। ऐं हा, माण्हुनि खे न ताज़ा चहिरा वणंदा आहिनि, ही रोईंदड़ शक्ल न। मञा थो नजमा बेगम, कराची जहिड़े इंसाननि जे झंग में मालवी खे ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो आहे, पर मुंहिंजा माण्हू उन जी कढ आहिनि ऐं उहे जल्दी मालवी खे ॻोल्हे वेंदा। किथे मां हिकु जहनुम मां निकिरी ॿिए जहनुम में त न अची वियसि। ही दुनिया मजबूर ऐं बेसहारा छोकिरियुनि लाइ जहनुम ई त आहे। सोचुम तोखे सरप्राइज़ ॾियां, पर तूं त मूंखे ॾिसी ठीक ठाक मायूस थी वञे। तो सम्झो हूंदो त वॾेरो साईं हूंदो। मूं वटि त ही सिर्फ़ु गुलदस्तो आहे। हाणे त आदत थी वई आहे हिननि तन्हाइयुनि जी। इन लाइ तोॾे अची वियसि त जीअं बोरियत दूर थी वञे। अनवर जी नौकरी त मुंहिंजी पहाज थी वई आहे। तूं त ॼाणी थी त महविश साईं, मां जॾहिं बि तो वटि ईंदो आहियां त वक़्तु कढी करे पोइ ईंदो आहियां। पोइ शायदि हुन बुखे कदम रोके छॾिया हूंदा। हा, कंहिंजो आहे बुखे।